सेवाणी जी चटी वताए ते आई। हिकिड़ो ईरानी सिपाही सिंध में बीमार थी पियो ऐं रहिजी वियो। ॿिया संदसि संगती पंहिंजे मुल्क हलिया विया। सिपाही जॾहिं चाक थियो त न वटसि पैसो हो न सवारी, सो लाल कलंदर शहबाज ते चिल्लो चालीहो कढी वेही रहियो त मूंखे पंहिंजे मुल्क माण। राति ॾींहुं इहा लोरी लॻल हुयसि। हिकु ॾींहुं इशारो मिलियुसि त वताए फ़क़ीर खे ॻोल्हे वञी ला, इहो कमु उन खां थींदो। सिपाही अची पुछाऊं करण लॻो। नेठि फ़क़ीर खे ॻोल्हे लधाई। चिंबड़ी पियुसि त मूंखे ख़ुदा जे वास्ते ॻोठु मोकिल। फ़क़ीर आनी कानी कई, थोरो लवाईंसि, पर हिन चयो त मूंखे पुख़्तो ॾसु मिलियो आहे, आउं कोन छॾींदुसि ऐं फ़क़ीर माठ में रहियो। सिपाही बि इलाज मिनतूं कंदो रहियुसि। हिकु ॾींहुं बीठे बीठे सिपाहीअ खे सॾु कयईं त हलो आऊं आहियां। सिपाही भर में अची बीठुसि। चयईंसि त तुंहिंजो साॼो पेर मुंहिंजे साॼे पेर मथां ऐं खाॿो पेर मुंहिंजे खाॿे पेर मथां रख, ॿाहूं सिधियूं करे अखियूं बंदि करे छॾ। सिपाही ईअं कयो। फ़क़ीर बीठे बीठे धुएं जो वाछूड़ो बणिजी वियो। घड़ी सवा खां पोइ उन ई हंध ते ज़ाहिर थी बीठो। पघर में शम, दज़ मथसि चढ़ियल, थकल माण्हुनि वांगुरु ॾिसण में पिए आयो। उते वेठलनि पुछियुसि त फ़क़ीर ॾे ख़बर। चयईं कहिड़ी था ख़बर पुछो। सेवाणी जी चटी वताए ते आई, घणो वञी अॻिते निकिता हुआसीं। अॼु जो ई वीडियो दोस्तो अव्हांखे ज़रूर पसंदि आयो हूंदो। अगरि ही अव्हांखे असांजो वीडियो अॼु पसंदि आयो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं बेल जे बटन खे बि ज़रूर दॿाईंदा ऐं असांजे वीडियोज़ खे शेयर लाइक ज़रूर कंदा त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। कमेंट्स में ज़रूर ॿुधाईंदा त असांजा वीडियोज़ अव्हांखे कीअं लॻंदा आहिनि। इंशाअल्लाह ॿी वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।